अपडेट कयूं पिया के नवाब वली मोहम्मद खान जे HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम शबीर ओठो मुताबिक नवाब वली मोहम्मद भरिसां बचलपुर शहर में सरकारी खूह खां वेंदड़ बचलपुर किशोरपुर अंबजूड़ जो ॻोठ इस्माइल खान भंड ते टोटल 16 किलोमीटर 18 फुट वेकरो रोड तामीर करण जो ऐलान कयो वियो। रोड जो कम शुरू करण लाइ इफ्तिताही तकरीब अब्दुल हकीम मल्ला तरफां बचलपुर में कोठाई गई, जिते TS40 तक जो पीपल्स पार्टी MPA सैयद गुलाम मुस्तफा शाह, पीपल्स पार्टी MPA गुलाम कादर चांडियो, जिला शहीद बेनजीराबाद चेयरमैन सरदार जाम तमाची उन्नड़, अगुणो MPA सैयद फसी अहमद शाह, काजी अहमद तालका, पीपल्स पार्टी सदर अब्दुल नबी जमाली ऐं ॿियूं सियासी समाजी शख्सियतूं शरीक हुयूं। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।